असां मौजूद आहियूं ज़िले शिकारपुर जे तालके गड़ियासीन जे वॾे ॻोठ जिंदोदेरो में, जिते असां सां गॾु मौजूदु आहिनि हितां जी मशहूरु सियासी समाजी शख़्सियत अलामा मौलाना सदरुद्दीन भुट्टो साहिब जिन, जिन सां कुझु रहमत रमज़ान जे मुतालिक़ ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, असांखे तव्हां पहिरियों त इहो ॿुधायो त रमज़ानुल मुबारक में जेका नमाज़ तरावीह आहे उन जी छा अहमियत आहे? कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहा नफ़ली इबादत आहे, कजे त सुठी ॻाल्हि आहे, न कजे त उनजो कोई मतिलबु आहे त को ख़ासि नुक़सानु कोन्हे को, त इन हवाले सां असांजे दीन इस्लाम में उनजी कहिड़ी अहमियत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ान मुबारक जो महीनो वॾी फज़ीलत वारो महीनो आहे ऐं रहमत ऐं बरकतुनि जो महीनो आहे। इन महीने में नफ़िल जो जेको सवाबु आहे फ़र्ज़ जे बराबरि बणिजी वञे थो। तंहिंजे करे असां बि ख़ुदि पहिरियों इन ॻाल्हि जे क़ाइल हूंदा हुआसीं त न पढ़ण बि का ॻाल्हि कान्हे का, पर जे पढ़ूं त 8 पढ़ूं का ॻाल्हि ई कान्हे। बाबा जॾहिं नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि मिले थो त इंसान त मुहताज आहे न, इंसान खे त सवाबु खपे न। जॾहिं मुख़्तसिर टाइम आहे 30 ॾींहं ऐं तमामु मुख़्तसिर पीरियड आहे, इन ई में जेकॾहिं 20 रकातूं पढ़े थो नफ़िल गोया फ़र्ज़ु थो पढ़े ऐं इन खे नफ़िल सम्झी करे पढ़ी करे इन जो एॾो सवाबु मिले थो जो इन जो अंदाज़ो इंसान नथो लॻाए सघे। ऐं जॾहिं क़यामत जे ॾींहुं इंसानु पहुचंदो त उते उन वक़्तु उनखे महसूसु थींदो ऐं हथु हणंदो, पछताईंदो त अफ़सोस जेको इहो टाइम आहे अजायो विञायो, इहो बि जेकर मां तरावीह में पढ़ां हा त मूंखे अञा मुंहिंजो अजर मिले हा। छो जो हदीस पाक में अचे थो न त हिकु लफ़्ज़ जो अलिफ़ लाम मीम इहे 3 लफ़्ज़ आहिनि, हिकु लफ़्ज़ ते 1 नेकी मिले थी, पर जेको निमाज़ में पढ़े थो त उन निमाज़ जो में हिकु लफ़्ज़ जी जॻह ते उन जूं 100 नेकी मिले थी। वेही पढ़े थो 50 नेकी, जेकॾहिं ॿी निमाज़ नफ़िल पढ़े थो त उन में 100 नेकी मिले थी। पर रमज़ान जो जेकॾहिं 70 हिसाब वधाए त किथे वञी पहुतो? असांखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। जेकॾहिं 5 रुपयनि जो किथे फ़ाइदो पहुचे थो त उते असां हर शइ उते इस्तेमालु कयूं था, पंहिंजूं सलाहियतूं बि, पंहिंजो पैसो बि, पंहिंजी हर शइ। पर जॾहिं हिते असांखे साम्हूं शइ नज़र अचे थी त रमज़ान मुबारक जो महीनो आहे ऐं इन में एॾो अजुरु आहे, एॾो सवाबु आहे त अफ़सोस आहे जो असां उनखे हासिलु करण जी कोशिशि नथा कयूं। रमज़ान मुबारक महीनो आहे, इन तरावीह जी अहमियत आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे दौर में पंहिंजे शुरूआति में हर को इनफ़रादी पढ़ंदो हो। हज़रत उमर साईं जिन इनखे इज्तिमाही तरह शकिल ॾिनी, अलाह तबारक ताला उनजी क़बर खे नूर सां मुनवर करे ऐं वॾी सॼी उम्मत जे मथां एहसान करे छॾियईं। इज्तिमाहीत जे करे इंसान खे थकावट नथी थिए, इज्तिमाहीत जे करे सहूलियत बि थिए थी ऐं पोइ बि असां महरूम रहिजी वञूं त इहा वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ईअं न करणु खपंदो आहे। मां त अर्ज़ु कंदुसि त जेके मुस्लमान आहिनि हिन महीने में इहा ट्रेनिंग जो महीनो आहे, ट्रेनिंग बि हासिलु कनि ऐं इन खां पोइ बाक़ी 11 महीननि ताईं बि असांखे इन में फ़ाइदो मिली सघे थो। साईं, जेका निमाज़ तरावी आहे उहो जीअं की हिते जिंदेदेरे में बि ॿुधण में आयो आहे त हिते औरतुनि जी बि जमायत थींदी आहे तरावीहनि जी, त औरतुनि जे हवाले सां निमाज़ तरावी जो इस्लाम में छा हुकुम आहे, कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे अदा करणी आहे? उहो हर हिक जे पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां जेतिरी सहूलियत हुजे उन हिसाब सां करे सघिजे थी। छो जो हुज़ूर अलैहिस्सलाम जे वक़्त में त औरतूं बि मर्दनि जे पुठियां जमात में शरीक थी हुयूं। उन वक़्तु सहूलियत हुई, अॻिते हली करे हालात अहिड़ा न रहिया जंहिंजे करे औरतुनि खे घर में नमाज़ पढ़णी पई। हाणे बि जेकॾहिं कंहिं कंहिं जॻह ते किथे कंहिं ॻोठ में इन क़िस्म जी सहूलियत मिली वञे थी ऐं ॿिया ख़दशात न आहिनि त उहो बहितरु आहे इज्तिमाही तरह, वरन उन मथां जमात फ़र्ज़ु न आहे, इनफ़रादी पढ़ी सघे थी। जेकॾहिं सहूलियत किथे आहे त भली इहा करे सघनि थियूं। त औरतूं जेके इनफ़रादी नमाज़ तरावी अदा कंदियूं त उनजी शिकिल छा हूंदी? माना इहे बि 2 रकातूं करे अदा कंदियूं या? जी 2 रकातूं करे अदा कंदियूं, 4 बि करे सघनि थियूं, उन्हनि जी मर्ज़ी आहे। 2 रकातूं करे 4 रकातूं खां पोइ वरी क़याम कनि, इन खां ज़िक्र फ़िक्र करे वरी 4 रकातूं पढ़नि। अच्छा, 4 रकातूं माना कठे जेको आहे हिकु सलाम में 4 रकातूं? जी किन जॻहियुनि ते ईअं बि आहे। अच्छा, किन जॻह ते ईअं बि आहे। ॿियो साईं, इहो असांखे ॿुधायो त हीउ जेको रमज़ान पाक जो बाबरकत महीनो आहे, जीअं महीनो जेको आहे शुरूआति थींदो हुयो या अचण वारो हूंदो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो ख़ासि एहतमाम फरमाईंदा हुया त जीअं हिकिड़ो अंदाज़ो थिए त मोमिन जेको आहे कीअं हिकिड़ो तयारी करे वधि में वधि फ़ाइदो वठण जी रमज़ान शरीफ़ जे मौक़े मां? पाण करीम अलैहिस्सलाम जिन रमज़ान खां पहिरियों ई सहाबा खे हज़रत सलमान फ़ारसी जी रिवायत आहे त ख़ुतबो फरमाईंदा हुआ ऐं रमज़ान जी फज़ीलत जो ज़िक्र कंदा हुआ ऐं चवंदा हुआ त वॾी अज़मत वारो, वॾी बरकत वारो, वॾी रहमत वारो ऐं महीनो अचण वारो आहे ऐं तंहिंजे करे तव्हां इन महीने लाइ तयारी कयो। पाण करीम अलैहिस्सलाम जिन बि तयारी कंदा हुआ ऐं सहाबा खे तरग़ीब ॾींदा हुआ
ऐं महसूसु ईअं थींदो त अलाह तबारक व ताला पंहिंजे नबी खे उहा रहमत, उहा जेके फज़ीलत आहे उनजो इंकिशाफ़ कयो ऐं पाण करीम अलैहिस्सलाम जन बाक़ाइदे रमज़ान मुबारक जे महीने में जीअं न माण्हू को तयारी कंदो आहे कंहिं शइ लाइ, कंहिं कम जे लाइ, जंहिं माण्हू मुकमिल तरह यकसूईअ सां इबादत कजे ऐं ख़ासि करे वरी आख़िरी जेके ॾहे में पाण करीम अलैहिस्सलाम जेके इबादत कंदा हुआ जो पाण साईं जिन जा पेर बि सुजी वेंदा हुआ। ऐं इहा हालांकि अलाह जे रसूल खे त एॾी मशक़त करण जी ज़रूरत कोन्हे, उनखे त हर शइ माफ़ु हुई, पर इन रमज़ान मुबारक जे महीने में फ़ाइदे हासिलु करण जे लाइ असांखे उम्मत खे सबक़ु ॾियण लाइ त उम्मत हिन महीने मां फ़ाइदो हासिलु करे, छो जो अलाह तबारक व ताला हीउ महीनो असांखे तोहफ़े तौरु ॾिनो आहे। तोहफ़े तौरु महीनो ॾेई करे असांजे गुनाहनि खे माफ़ु करणु चाहे थो, असांजे गुनाहनि खे अलाह साईं माफ़ु करणु चाहे थो तोहफ़े में रमज़ान ॾिनो अथईं। ऐं असां आहियूं जो असां हुन रमज़ान खे अहमियत ई कोन था ॾियूं। अलाह जे रसूल त हिनखे वॾी अहमियत ॾिनी आहे ऐं वॾी तरग़ीब ॾिनी आहे ऐं पाण करीम अलैहिस्सलाम जे इन महीने में अमल करे बि ॾेखारियो आहे असांखे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको असां साईं सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त हीअ सिरी जो टाइम आहे ऐं हींअर जेको आहे साईं सदरनी साहिब जी मिज़बानी में सचाई न्यूज़ जी टीम, मुंहिंजो कैमरामैन इलाही बख़्श भुट्टो बि मौजूदु आहे, त असां सेरी कई आहे साईं जी मिज़बानी में। साईं, इहो असांखे तव्हां सेरी जे मुतलिक़ थोरो, सेरी जी छा अहमियत आहे ऐं जेको माण्हू निंड मां जागी करे सेरी खाए थो, रोज़ो रखे थो, उनखे अलाह साईं केतिरो अजर ॾिए थो? पाण करीम अलैहिस्सलाम जिन सहरी लाइ वॾी ताक़ीद फरमाई आहे। पाण करीम अलैहिस्सलाम जिन फरमाया त अलाह तबारक व ताला इहो तोहफ़ो मुंहिंजी उम्मत खे ॾिनो आहे, सहरी। पोइ सहरी में जो कुझु बि हाल हाज़िर हुजे उहो जेकॾहिं पाण करीम अलैहिस्सलाम जिन जे वक़्त में न हूंदो त पछाड़ी ख़ारक खाई करे पाणी पी करे बि सहरी कंदा हुआ। ऐं अॼु त अलाह जे फज़ल सां उम्मत मुस्लिमा खे वॾी नेमतूं मिलियल आहिनि, तंहिंजे करे नबी अलैहिस्सलाम जिन सहरी जी वॾी ताक़ीद कई आहे ऐं इन वॾो सवाबु आहे। इन सहरीअ सां अलाह तबारक व ताला असांजी सिहत जे हवाले सां बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि थिए थी। तंहिंजे करे नबी अलैहिस्सलाम जे अमल में असांखे सम्झ में अचे या न अचे, बहरहाल उन में बरकत ई बरकत आहे ऐं रहमत ई रहमत आहे। जेको इफ़्तारी जे वक़्त में ख़ासि करे असांखे कोई मुख़्तलिफ़ उलमा जे तरफ़ां इहे हादिसूं जो ज़िक्र बि ॿुधंदा रहंदा आहियूं त जेको इफ़्तारी जो वक़्तु आहे उहो स्पेशली ख़ासि करे अलाह ताला जे वेझो ऐं क़रीब हूंदो आहे, त उन हवाले सां तव्हां ॿुधायो त दीन में उन इफ़्तारी जी छा अहमियत आहे ऐं उन वक़्तु मोमिन हिकिड़ो आहे उनखे कहिड़ी क़िस्म जो कमु करणु घुरिजे? अफ़्तारी जे टाइम ते पाण करीम अलैहिस्सलाम जिन बि इहा ॻाल्हि बयानु फरमाई आहे त अफ़्तारी खां पहिरियों ई जेका बि दुआ घुरंदो अलाह तबारक व ताला जी दुआ क़बूलु फरमाईंदो आहे, छो जो इन दुआ जी वॾी अहमियत आहे। असां मुस्लमान जो जॾहिं इस्लाम खां नावाक़िफ़ आहियूं, जंहिंजे करे इन टाइम ते बि असां ईअं हेॾो जी ॻाल्हियूं कयूं था, वरना अलाह तबारक व ताला सां तालुक़ु हुजणु खपंदो आहे। अफ़्तारी जे मौक़े ते दुआ जे क़बूलियत जो वक़्तु आहे, पाण करीम अलैहिस्सलाम जिन दुआ घुरंदा हुआ ऐं असांखे बि ताक़ीद फरमायो अथऊं त इंसानु जॾहिं अफ़्तारी जो टाइम आहे, ॿियो तहजीद जो टाइम आहे, इन टाइम ते अलाह तबारक व ताला बानी जी दुआ ज़रूरु क़बूलु कंदो आहे। तंहिंजे करे इन अफ़्तारी जे टाइम ते अलाह तबारक व ताला असांजी दुआ खे क़बूलु करे थो। असां अलाह तबारक ताला खां पंहिंजो दुआऊं घुरियूं, पंहिंजो मसाइल पेश कयूं, छो जो असुलु मसइला त अलाह सां ई हल कंदो न। इन जी तव्हां त असुलु मक़सदु सभिनी जो ॻाल्हियुनि जो मक़सदु इहो आहे त इंसानु अलाह जे वेझो थिए, हर शइ अलाह खां घुरे। अलाह सां जेतिरो तल्लुक़ु गहरो हूंदुसि ओतिरो ई उनजी दुआ जल्दी क़बूलु थींदी। ऐं दुआ जे क़बूलु थियण जो इहो बि सबबु आहे जो हराम शइ खां बचे, हलाल शइ इस्तेमालु करे, नाजाइज़ कंहिं सां ज्यादती न करे, त पोइ दुआ क़बूलु करण में का देरि कान्हे का। बज़ औक़ात इंसान जी दुआऊं घुरी घुरी थकिजी पवंदो आहे, चवंदो दुआ क़बूलु नथी थिए। अलाह साईं चए थो मां त हिन टाइम ते दुआ क़बूलु कंदोमांव, मां तहजीद में दुआ घुरां थो, मां साईं सहरी टाइम ते दुआ घुरां थो, अफ़्तारी टाइम ते घुरां थो दुआ, पर दुआ क़बूलु न थिए। उन जेके असबाब हूंदा, थी सघे थो असांजो खाधो हलाल न हुजे, हराम जो हुजे। बहरहाल इन शइ खां माण्हू परहेज़ कंदो त अलाह तबारक ताला असांजी दुआ हिनखे ज़रूरु क़बूलु कंदो। हीअ जेके रमज़ान मुबारक जा अशरा आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी ख़ासि माना अहमियत ॿुधाई वई आहे त पहिरियों अशरो रहमत आहे, ॿियो अशरो मग़फ़रत आहे, टियों अशरो छुटकारे जो आहे। त उन हवाले सां तव्हां इहो ॿुधाईंदो त इन्हनि टिनी अशरनि जी छा छा अहमियत आहे, इन्हनि जे लाइ ख़ासि करे की ख़ासि दुआ आहे जेका माना पहिरें अशरे में का ख़ासि दुआ हुजे, ॿिए अशरे में, टे अशरे में? बिल्कुलु दुआऊं ख़ासि आहिनि, हिन वक़्तु मूंखे उहे दुआऊं यादि न आहिनि, पर बहरहाल हर हिकु अशरे जी पंहिंजी पंहिंजी दुआऊं बि आहिनि। इज्तिमाही तरह बि दुआ घुरिजे, इनफ़रादी तरह बि दुआ घुरिजे। इहो पहिरियों ॾहो जेको रहमत आहे, अलाह तबारक व ताला असांजे लाइ भलारो महीनो रहमत करे मोकिलियो आहे, त इन में असां भरपूर अलाह साईं खां दुआ घुरूं। ॿियो ॾहो मग़फ़रत आहे, इंसान जे मग़फ़रत जो ॾहीं अलाह साईं खां दुआ घुरे।
टियों ॾहो जहन्नम खां निजात जो आहे। उहो ॾोहो त आहे ई सारो ॾोहो जेको रहमत ई रहमत, छो जो उन ॾहे में त लैलतुल क़द्र वारी राति बि आहे। त मां पई अर्ज़ु कयो त असां मुस्लमाननि खे अलाए छा थी वियो आहे जो असां इन भरपूर फ़ाइदे हासिलु करण जी कोशिशि जे बजाए असां उल्टो पोइ ते हलिया आहियूं। क़ुर जहिड़ो अज़ीम किताबु ऐं रमज़ान जहिड़ो अज़ीम महीनो ऐं हज़ूर सलाम जिन जी अज़ीम शख़्सियत, इन मौक़े ते अलाह जे रसूल असांखे बयानु फ़रमायो आहे त इन जेको माण्हू उन रमज़ान मुबारक जे महीने में पंहिंजो पाण खे न बख़्शिराए सघियो, उहो त वॾो ईअं करे सम्झो त उहो उनजो वक़्तु ई कोन्हे को, वक़्तु वारो न आहे उहो। ऐं क़ुर थो चवे, रमज़ान थो चवे, अलाह नबी अलैहि फरमाइनि था त असियाम वल क़ुरान यशफ़ान लिल अब्द यक़ूल सियाम या रब इन्नी मनअतुहु ताम व शहवात बिन नहार फशफ़नी फ़ीह व यक़ूलुल क़ुरान मनअतुहु नौम बिल लैल फशफ़नी फ़ीह फयशफ़आन। नबी साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं क़ुर ऐं रमज़ान ॿई बहाने जे हक़ में सिफ़ारिश कंदा। क़ुर चवंदो हुयो मुंहिंजा मालिक साईं, हीउ मुंहिंजो उहो बंदो शख़्स अथई जंहिं तरावियां पढ़ियूं हुयूं बावजूदु निंड जे पंहिंजो मूंखे न ॿुधो हुयो। रमज़ान चवंदो मुंहिंजा मालिक साईं, हे उहो मुंहिंजो बानो अथई जंहिं बावजूदु महिनत जे मज़दूरी करण जे रोज़ो रखियो हो ऐं मुंहिंजा मालिक साईं मुंहिंजी सिफ़ारिश न बाने जे हक़ में क़बूल फरमायो। पोइ अलाह साईं नबी साईं फरमाइनि था अलाह तबारक ताला क़ुर ऐं रमज़ान जे करे उनजी सिफ़ारिश क़बूल कंदो। त हीउ एॾो बरक़त वारो महीनो आहे जेको असांखे तोहफ़ो मिलियो आहे, पर अफ़सोस जो मक़ाम आहे जो असां उनखे विसारे छॾियो आहे। साईं, हिन वक़्तु जेका मौजूदु सूरत हाल आहे, हिन में किरोना जी वबाई मर्ज़ बि जेको लाहिक़ आहे, माण्हू जेको आहे वॾे मुंझारे मसइले में पइजी विया आहिनि। हुकूमत जे तरफ़ां लॉकडाउन जो ऐलान थियल आहे। मस्जिदनि में तरावीह निमाज़ या जमात सां निमाज़ पढ़ण ते बि पाबंदी लॻाई वई आहे ऐं रमज़ान शरीफ़ जो बरक़त वारो महीनो बि आहे। त उन हवाले सां हिकु मोमिन ऐं मुस्लमान खे छा करणु घुरिजे त हुकूमत बि जेको आहिनि इज्तिमाअनि ते ऐं जमात सां निमाज़ पढ़ण ते बि पाबंदी आयद कई आहे, त इन हुकुम खे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? असुलु मसइलो हीअ आहे त असां अलाह जे क़ुर खे छॾे ॾिनो आहे, इनफ़िरादी तरह बि इज्तिमाही तरह बि। असांजे हुकुमराननि बि अलाह जे क़ुर खे छॾे ॾिनो आहे। पोइ जॾहिं असां अलाह खे छॾींदासीं त अलाह तबारक ताला मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे ज़रूरु नसीहत जे ख़ातिर कुझु न कुझु तकलीफ़ ज़रूरु ॾींदो न। अलाह जो क़ुर पाण फरमाए थो त ज़हर अल फ़साद फ़िल बर वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। बर ऐं बहर में फ़साद बरपा आहे इंसाननि जे बुरनि अमलनि जे करे। बुरा लक्षण आहिनि, बुरा अमल आहिनि, जंहिंजे करे इहा जेका बीमारी आहे इहा बि पंहिंजी जॻह ते आहे, पर असां इनखे हद खां वधाए छॾियो आहे, तमामु वधाए छॾियो आहे। एसी ताईं जो माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे। मीडिया, हुकूमत, पूरी जेका पब्लिसिटी जा ज़रिया आहिनि, सभु इन शइ खे हिकिड़ो इशू बनायो अथऊं ऐं ईअं करे सम्झो त अलाह तबारक व ताला जे इन थोरे हल्कड़े अज़ाब खे ईअं सम्झनि था त का ॻाल्हि ई कान्हे का। असां हीअं हूं, असां हीअं हूं, असां हिन मुक़ाबिलो कंदासीं, हीअं कंदासीं, हू कंदासीं। असां अलाह जी इन अज़ाब खे छा था करे सघूं? इन जो हिकिड़ो ई वाइदो आहे जो असां अलाह ॾे मोटी अचूं, वरी पंहिंजे मस्जिदनि ॾे अचूं। हीअ त वॾी साज़िश आहे, वॾी प्लानिंग आहे। उन प्लानिंग ऐं मनसूबे तहत मुस्लमाननि खे मस्जिदनि खां परे कयो वञे थो, जुमा नथा पढ़णु ॾिना वञनि, उन्हनि खे रोकियो वञे थो। चवे त बाबा जेकॾहिं 2-4 5 केस थिया बि आहिनि, का वॾी ॻाल्हि आहे छा? इन खां वॾा जेके हादसा थिया आहिनि, वॾा मामला थिया आहिनि, उन में हुकूमत एॾी दिलचस्पी न वरिती आहे। हिन में छो त दिलचस्पी वठे? हुकूमत जो मफ़ाद आहे, साज़िशूं आहिनि, वॾी प्लानिंग आहे। इन साज़िशुनि तरह असां मुस्लमाननि खे दीन खां दूरि कयो वञे थो, दीन खां परे करण जी कोशिशि कई वञे थी, अलाह जे तरफ़ रुजू नथो कयो वञे। जीअं अलाह तबारक ताला ॿियनि क़ौमुनि जे मथां मुख़्तलिफ़ अज़ाब मोकिलिया, बजाए सम्झण जे उहे अञा बिगड़ी विया, पोइ अलाह तबारक ताला उनखे तबाह बर्बादु करे छॾियो। त हीअ बि अलाह तबारक ताला असांखे सबक़ु सेखारण लाइ हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे, कोरोना मामूली मसइलो आहे, का एॾी ॻाल्हि कान्हे का। पर जेकॾहिं असां अलाह जे तरफ़ मोटी ईंदासीं, नमाज़ूं पढ़ंदासीं, रमज़ान में जी फज़ीलत जो एतिराम कंदासीं। हाणे ॾिसो, हुकूमत एॾो बंदोबस्तु कयो आहे जो ट्रांसपोर्ट बंदि करे छॾी अथऊं, माण्हुनि जे रोज़गार जा ज़रिया बंदि करे छॾिया अथऊं, कंपनी बंदि करे छॾी अथऊं, इदारा बंदि करे छॾिया अथऊं। छा जे किरोना 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 छा आहे बाबा? कुझु बि न आहे। इहो अलाह जी तरफ़ां हिकिड़ी आज़माइश आहे। असां किरोना खां छो था डरूं? असां अलाह खां डुजूं न। ख़तमु करण वारो अलाह आहे, पर असां मुस्लमाननि जो अक़ीदो एॾो कमज़ोर थी वियो आहे जो अलाह खे छॾे करे उन किरोना खां था डुजूं ऐं एॾो ख़ौफ़ज़दा आहियूं जो घरों नथा निकिरूं, हथु नथा मिलायूं। उहे जेके भाईचारे वारियूं ॻाल्हियूं उहे नथा कयूं, हिक ॿिए खां परे परे बीठा आहियूं। छाजे करे?
जो असां अलाह जे क़ुर खे छॾींदो आहे। जे अलाह जे क़ुर खे छॾींदासीं त पोइ दर दर जी ठोकरूं खाईंदासीं, पोइ कख पन खां डिॼंदासीं, पर जेको अलाह खां डिॼंदो उहो कंहिं शइ खां न डिॼंदो, न कख खां डिॼंदो, न पन खां डिॼंदो। हाणे ॾिसो मीडिया जे हवाले सां या हुकूमत इहो कमु बंदोबस्तु कयो आहे जो माण्हुनि जा कारोबार बंदि, ट्रांसपोर्ट बंदि, माण्हू परेशान हल लॻा पिया आहिनि। भला कॾहिं हुकूमत इस्लामी हुकूमत आहे, पाकिस्तान जी इस्लामी हुकूमत आहे, कॾहिं रमज़ान जे मुबारक महीने में एॾी सख़्ती कयूं त भाउ जेको रोज़ो न रखंदो उन सां गाॾी बंदि कंदासीं। जेको ट्रांसपोर्ट में जेको बि पंहिंजो ॿीड़ी छिकींदो गाॾीअ में त असां उनखे चालान करे छॾींदासीं। हाणे तव्हां जेको जुमो पढ़ायो त उनखे चालान करे सघो था, छो हिन जुमो छो पढ़ायो? इहा किथां जी फज़ीलत आहे? हीअ इस्लामी मुल्क आहे। जुमो पढ़ाए थो त उनखे तव्हां चालान था कयो, बाक़ी जेको रमज़ान जो एतिराम नथो करे उनखे त छॾे था ॾियो, पोइ अलाह जो अज़ाब न ईंदो? अलाह जे अज़ाब खे असां दवत था ॾियूं पाण हथ सां। जेको रमज़ान जा रोज़ा नथो रखे, वरी जेको एतिराम नथो करे रमज़ान जो ऐं जानवर वांगुरु खाईंदो पीअंदो अचे थो, उन लाइ का हुकूमत जो को कानून ई कोन्हे को। हीअ इस्लामी मुल्क आहे, उन लाइ कानून कोन्हे। बाक़ी उन लाइ कानून आहे जेको जुमो पढ़ाईंदो उन सां अंदरि कंदासीं, हिनखे हेठि कंदासीं। हीअ असां अलाह तबारक ताला जे अज़ाब खे दवत था ॾियूं। तंहिंजे करे मुंहिंजो इहो हुकूमत खे बि पुरज़ोर गुज़ारिश आहे त फिल फौर हीअ जेका पाबंदी आहे ख़तमु करे छॾियो। अलाह साईं खां दुआ घुरो ऐं मोटी अचो अलाह जे दर ते। अलाह साईं इनशा गफ़ूर रहीम आहे, असांजे कमज़ोर कोतारे खां दरगुदर कंदो ऐं उनजे दर ते असां मोटी अचूं। इहो मुंहिंजे सभिनी दोस्तनि खे, अहबाबनि खे इहो पैगाम आहे ऐं हुकूमत खे बि इहो पैगाम आहे त इहा पाबंदी बिल्कुलु ख़तमु कयो। अलाह तबारक ताला जो हीअ फज़िलो आहे, हीअ भलारो महीनो आहे। हिन महीने में अलाह साईं दुआ घुरंदासीं ऐं इनशा अलाह साईं असांजी दुआ क़बूल कंदो। तंहिंजे करे सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे अलाह जे दर मोटी अचो त इनशा अलाह इहे सभु परेशानी दूरि थी वेंदियूं। साईं इहो आख़िरी सुवालु असां तव्हांखां ज़रूरु कंदासीं त जेका सेहरी आहे या इफ़्तारी आहे, असां वटि ख़ासि करे इफ़्तारी जो मसाजिद में एतमाम कयो वञे थो, त इहे सेहरी या इफ़्तारी जेकॾहिं माण्हू पंहिंजे घर में पंहिंजे ख़ानदान सां करे त उनजो का अहिड़े क़िस्म जी का आहे रिवायत त उनजो वधीक फ़ाइदो आहे, या ॿाहिरि मसाजिद में करे त वधीक उनजो सवाबु आहे? सारी मस्जिद में इन जे करे कई वञे थी जो कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके इस्तिताअत नथा रखनि, जिन खे घर में एॾी वुसत न आहे। इज्तिमाही तरह थिए थी, पोइ के ईअं अचनि था बग़ैर खणी अचण जे, के खणी अचनि था। त इन में हिकिड़ो इहो फ़ाइदो आहे जो ग़रीबनि जी बि कुझु न कुझु तदारक थी सघे थो। घर में त माशाअल्लाह घर वारा ई हूंदा, पाण उनजी किफ़ालत उन जे मथां आहे, पर केतिरा अहिड़ा घर बि आहिनि जेके रोज़ो बि मुश्किल सां रखी सघनि था। वरी उन्हनि खे इफ़्तारी जी बि का ताक़त कान्हे का। असां अंदाज़ो नथा करे सघूं त केॾी गुरबत आहे। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेको वेलनि जा वेला बुख ते वेठा आहिनि ऐं कोई कंहिंखे पंहिंजी शइ का ॾेखारींदो त कोन मां हिन पोज़ीशन में आहियां। तंहिंजे करे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुमनि में या जेको पाण साईं जिन अमल कयो आहे उन में वॾी हिकमतूं आहिनि। इहा वॾी हिकमत आहे जो अफ़्तारी जे टाइम ते केतिरा माण्हू अचनि था जेके पंहिंजो मानी खयूं अचनि था, शरबत खयूं अचनि था। उन सां गॾु वरी कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन वटि का शइ कान्हे का, ईअं अचनि था, उनजी इस्तिताअत बि थी वञे, उनजो फ़ाइदो बि थी वञे थो। तंहिंजे करे बहितरीन तरीक़ो इहो आहे त अफ़्तारी मस्जिद में कजे त तव्हां त ग़रीब बि कुझु हिन मां मुस्तफ़ीद थियनि। हा, वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां सचाई न्यूज़ खे टाइम ॾिनो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां तकलीफ़ करे टाइम कढी करे आयो। अलाह साईं तव्हांखे अॼु ख़ैर अता कंदो। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।